एक स्कूल जी टीचर एक गरीब न्याणी खे चयो, पुट कापियूं न आहिनि त स्कूल न ईंदी कर। हिक न्याणी जॾहिं स्कूल वञण लाइ तयार थी त पंहिंजे पीउ खे चवण लॻी, बाबा मूंखे पैसा ॾियो, कापियूं वठणियूं आहिनि। टीचर क्लास में हाणे वेहण नथो ॾे। छोकिरी जे पीउ रोज़ जीअं दिलासो ॾींदे चयो, पुट सुभाणे ॾींदसि। हिक ॾींहुं छोकिरी स्कूल भरिसां बुक स्टोर ते पहुती ऐं दुकानदार खे चयईं, चाचा मूंखे कुझु कापियूं ॾियो। मुंहिंजो बाबा कुझु ॾींहंनि में मज़दूरी ते वेंदो, उतां जीअं पैसा आणींदो मां तव्हांखे ॾेई वेंदसि। मूंखे कापियुनि जी सख़्त ज़रूरत आहे, छाकाणि त टीचर कापियुनि जे बग़ैर क्लास में वेहण नथो ॾे। दुकानदार उहो ॿुधी पंहिंजी अखियुनि जे ॻोढ़ा न रोके सघियो ऐं छोकिरीअ खे चयईं, पुट कापियूं तूं खे थो ॾियां, पर वाइदो कर वरी कंहिंखां बि ईअं कापियूं न घुरिजा, छो त ही दुनिया वॾी ज़ालिम आहे, मौक़े जे फ़ाइदे जे इंतज़ार में रहंदी आहे। ख़ुदा गवर्नमेंट हुजे या प्राइवेट, लखें रुपया महीनो खणंदड़ उस्ताद जी को मिस्किन किताब कापियूं नथो वठी सघे या स्कूल जी फीस नथो ॾेई सघे त उनखे स्कूल मां कढण बजाए उन जी मदद करियो, जीअं उन शागिर्द में हौसलो पैदा थिए।